सिंधु दरिया के पेट में कायम तारीख़ी तीर्थ आस्थान ऐं हिंदू बिरादरी के सब खां वॾे मंदिर सात बेले वारे हंधि बाबा बनखंडी महाराज के वरसी के मौके ते 3 ॾींहंनि जे मेले वारियूं तक़रीबात पूजा पाठ टहकन खुशियुनि झुमरिन सां पुॼाणीअ ते पहुतियूं। दरिया के पेट में कायम सात बेले वारे मंदिर में 3 ॾींहंनि जे मेले वारियुनि तक़रीबात में सिंध खां अलावा मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि तोड़े परॾे मां बि हज़ारें यात्रियुनि शिरकत कई। जैसा तो बेला असें मिलण ते आहियूं, ॾाढो इंजॉय कयूं, असां घुमंदियूं आहियूं, आइसक्रीम खाईंदियूं, इलाही पूजा पाठ कंदा आहियूं, घुमंदा आहियूं ऐं इबादत कंदा आहियूं। असां इंडिया से साईं आया आहिनि, उनजी इबादत कई आहे ऐं वेलकम कंदा आहियूं उन्हनि जा। अकल फंक्शन ईंदो साईं जो, इलाही मज़ो ईंदो आहे। मेले जो हे मैसेज आहे, मेले में इलाही मज़ो हूंदो आहे। सुबुह 3 ॾींहं जो मेलो आहे, राति जो सुबुह शाम इलाही मज़ो ईंदो आहे। सभी फ्रेंड्स ईंदा, गॾु घुमंदा आहियूं, इलाही मज़ो आहे। असांजा इंडिया जा गौरी शंकर महाराज बि आहिनि, उहे बि असांजे हुन सां इलाही फंक्शन थींदो, इलाही मज़ो थींदो, इलाही इंजॉय आहे हिते। ये सिंध जो वॾो फेस्टिवल आहे। मेला बहुत अच्छा लगा, बहुत हमें इंजॉय किया यहाँ पर। मैं यहाँ पर अभी आई थी, मुझे बहुत मज़ा आया, एंजॉय किया यहाँ पर। मेले की ये खूबी है कि यहाँ पर बहुत सी जगह हैं जहाँ पर हम घूम सकते हैं, फिर सकते हैं, बच्चे एंजॉय कर रहे हैं और बाबा जी का है तो बहुत ही हमें अच्छा लगा यहाँ पर आना। मेले के इफ्तिताही तकरीबात बाद यात्रियुनि पूजा पाठ भी कई ऐं भजन भी गाया ऐं मन के मुरादुनि जे पूराए लाइ प्रार्थनाऊं भी कयूं। जॾहिं त स्टेज प्रोग्राम भी थिया त राग रंग करे झुमरियूं भी हयूं वयूं। बाबा बनखंडी महाराज जे 155 मेले के मौके ते झूलेलाल साईं जो बहिराणो कढियो वियो। दरिया बादशाह के गुलनि ऐं ॾीयनि सां भेटा पेश कई वई ऐं दरिया बादशाह जे सदाई तारों तार वहण ऐं सिंध तोड़े मुल्क की खुशहालीअ लाइ दुआऊं घुरियूं वयूं। ये बाबा योगीराज बाबा बनखंडी जी महाराज का मेला है। इंडिया से 5 लोग हमारे साथ आए हुए हैं और यहाँ आकर के बाबा बनखंडी जी के मेले में शरीक हुए और ये मेला में आने से हमें बहुत ही अच्छा लगा और यहाँ की संगत के लिए हम बाबा बनखंडी जी से प्रार्थना करते हैं कि यहाँ के अमन चमन बना रहे और यहाँ के लोग हमेशा स्वस्थ और मस्त रहें। हिते सप्त नंदी संगम थे तो पियो, सतन नंदिन जो पानी जेको आहे मिली करे हिते 2 मैनाक टकरियूं आहिनि, हिते उनखे छुए थो पियो। जिते ही साधु बेला स्थापन आहे सिंधु नंदी जे गोद में आहे, जिते यात्री अची करे पंहिंजूं मनवांछत जेके आहिनि फल प्राप्त कनि था पिया। जेके असां सां मिलंदा आहिनि त ख़बर पवंदी आहे, बाक़ी अचनि त पूरी दुनिया जा माण्हू था अचनि था, पंहिंजो दीदार करे निकिता हलिया वञनि था। जेके मिलंदा आहिनि असांखे ॼाण, बाक़ी न त पूरो पाकिस्तान, पूरो पंजाब सिंध जा माण्हू अची रौनक मेला मसाइनि था ऐं मेले में ॾाढी रश हूंदी आहे। तव्हीं त पाण ॾिठो, कवरेज बि कई। मेले में केतिरा ई स्टॉल ऐं खाइण पीअण जे शयुनि जा दुकान भी कायम हुआ, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम भी इंतहाई सख़्त कंदे पुलिस सां गॾोगॾु रेंजर्स भी मुक़ररु कई वई हुई। मेले जे पुॼाणीअ जे मौके ते गुरु ग्रंथ भगवंत गीता जो भोग साहब सां गॾु बाबा बनखंडी महाराज जो पलव पाइण समेत ॿियूं रस्मूं अदा कयूं वयूं। मेले जी पुॼाणी मुल्क जी सलामती तोड़े खुशहाली ऐं सिंध तोड़े सिंधुअ जे सदाई शादाबाद ऐं तारों तार वहण जे प्रार्थनाउनि सां थी। कैमरामैन सईद भयो सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।